अदा बचल हल त हलूं, स्कूल जो वक्त थी वियो आहे। बिली घिंड लगण वारो आहे। भाऊ तू भली वञ स्कूल। मूंखे तंज़ीम जे भोतारनि जो चवण आहे त ईंदड़ अरबा जे ॾींहुं प्रेस क्लब कराची ॾो धरणो हणो आहे, माण्हू गॾु करणा आहिनि। सो मां कोन थो हलां, तूं वञी त भली वञ। अदा छो थो स्कूल मां गैर हाज़िर रही ऐं पघार कटाई? माण्हू त स्कूल बंदि करण खां पोइ बि हथु करे सघी थो। भाऊ केरु कटींदो मुंहिंजी पघार? इहो हेड मास्टर मुंहिंजे करे त हिते हेड मास्टर लॻो पियो आहे। इन जी कहिड़ी मजाल आहे जो मुंहिंजी पघार कटे? अदा बचल ठीकु आहे, उन जी मजाल नहीं हुजे, छो त तूं यूनिट इंचार्ज आहीं। पर बिली पंहिंजो ज़मीर बि का ॻाल्हि आहे। पंहिंजे ॻोठ जा बचा पढ़ाइण बि त पंहिंजे फर्ज़ में शामिल आहे। बिली हल त हलूं ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए अचूं, ऐं पोइ तूं भली धरणे लाइ माण्हू तयारु कर। ए साईं खुदा न, बाबा तूं वञी पंहिंजो कमु कर। तोखे कहिड़ी ख़बर त हाणे उस्तादनि जूं तंज़ीमूं केतिरियूं मज़बूत थी वयूं आहिनि। खुद तालीम जो वज़ीर बि असांजी खुशामद थो करे। खुशामद इहा तोखे ख़बर हुजणु खपे। ऐं हा, असांजी तंज़ीम ज़िंदाबाद, असांजा अॻुवाण बि ज़िंदाबाद।